हेलो अस्सलाम वालेकुम। उम्मीद करियां तो सब खैरियत सां हूंदा। त यार काफ़ी दोस्त मूंखां पुछनि पिया तव्हां हीअ शायरियूं ॾाढियूं भली रिकॉर्ड कंदा आहियो, तव्हां किथां कंदा आहियो, कहिड़ो ऐप आहे या बैकग्राउंड साउंड लॻायो था हू किथां वठी ईंदा आहियो, ऐं जेको साउंड एडिट कंदा आहियो कहिड़े ऐप में कंदा आहियो। तव्हांखे हिकिड़े वीडियो मां तव्हांखे सभु ॿुधायां थो। तव्हां वीडियो खे विच में छॾींदा तव्हांखे सम्झ में ॻाल्हि कोन वेंदी। महिरबानी करे वीडियो खे पूरो ॾिसिजो। त हाणे वीडियो स्टार्ट करियूं था। सभ खां पहिरियों जेकॾहिं मुंहिंजे चैनल ते नया हुजो त पोइ सब्सक्राइब करे छॾिजो। त हाणे वीडियो खे स्टार्ट करियूं था। ओके, त दोस्तो काफ़ी दोस्त यार मूंखे पुछनि पिया तव्हां शायरियूं किथां वठी ईंदा आहियो। ठीकु आहे, तव्हांखे ॿुधायां त शायरी मूं वटि ऐप आहे, ॾिसी सघो तव्हांखे ॾेखारियां थो। मूं वटि शायरी जो हिकिड़ो ऐप आहे। ठीकु आहे, हिकिड़ो हीउ पियो आहे। ठीकु आहे, हिकिड़ो हीउ शायरी जो ऐप आहे। शायरियूं हितां ईठो आहे। ॿियो गूगल खां बि सर्च कंदा त शायरियूं अची वेंदा। ठीकु आहे, सिंधी में लिखो, अंग्रेज़ी में लिखो त शायरी अची वेंदी। त तव्हांखे ॿुधायां त आउं एडिट कहिड़े नमूने कंदो आहियां, कहिड़ो जेको ऐप आहे उनखां एडिट कंदो आहियां। त दोस्तो आउं जेको वॉइस रिकॉर्डिंग कंदो आहियां उहो हिन ऐप सां कंदो आहियां। त इहा इको ऐप। ठीकु आहे, VIP तमामु। त ॿिए वीडियो में मूंखे ॿुधाईंदासीं हिन जी सेटिंग छा आहे। ठीकु आहे, त हिन जी सेटिंग सवली आहे, हिन वीडियो में ॿुधाए छॾां। सही आहे, हाणे ही रिकॉर्डिंग आहे। ठीकु आहे, पाण खे सेटिंग जी रखणी आहे। रिकॉर्डिंग आहे, रिकॉर्डिंग माना ही पई आहे। ठीकु आहे, पाण खे तव्हांखे ॿुधायां थो ही माना हितां रिकॉर्डिंग थींदी। ठीकु आहे, हितां रिकॉर्डिंग थी पोइ हितां माना ऑप्शन ॾींदो थी। ठीकु आहे, पोइ हितां माना ऑप्शन ॾींदो, पोइ हितां पाण खे सेव करणी पवंदी। ठीकु आहे, हितां वञी ऐं रिकॉर्डिंग में ॾिसिजो त हीअ अव्हांजी रिकॉर्डिंग साम्हूं ईंदी। ठीकु आहे, हिनखे ॾिसी पंहिंजो नालो को बि XYZ को बि ॾे ऐं सेव करे छॾां थो। ठीकु आहे, हितां वञी पोइ तव्हांखे सेव करणी पवंदी। त सेव ओरिजिनल रिकॉर्डिंग, सेव विथ इको इफेक्ट तव्हांखे ॾियणो आहे। सेव विथ इको इफेक्ट। सही आहे, हीअ सेव थी चुकी आहे। त हीअ तव्हांखे किथे कोन मिलंदी। ठीकु आहे, हीअ वेंदा फाइल मैनेजर में त उते तव्हांखे मिलंदी। ठीकु आहे, उतां मिलंदी पोइ बि कहिड़े बि ऐप में ॾिसी सघो था, पोइ तव्हांखे मिली वेंदी। सही आहे, त हाणे तव्हांखे सम्झ में ॻाल्हि वई हूंदी। त हाणे तव्हांखे सम्झायां थो त एडिट कहिड़े ऐप में कंदा आहियो, साउंड किथां आणींदो आहियां, तव्हांखे सभु ॿुधायां थो। ऐं त पहिरीं एडिट कंदो आहियां हू कैपकट में कंदो आहियां। हू कैपकट इहो पियो आहे। ठीकु आहे, उहा रिकॉर्ड कंदो आहियां। कल्ह बि मूं ॾिसो हिकिड़ी रिकॉर्ड करे छॾी आहे। मुंहिंजी आइडिया ॾिसो पाण अमरकोट ईंदे या छाछर ईंदे। ठीकु आहे, हितां रिकॉर्डिंग कंदो आहियां। सही, रिकॉर्डिंग करे पोइ तव्हांखे ॿुधायां थो त हीअ माना पहिरियों बैकग्राउंड वग़ैरह साउंड वग़ैरह कटे सॼे हिन में लॻाईंदो आहियां। सही आहे, तव्हांखे ॿी को ॾेखारियां थो ऐं एडिट करे तव्हांखे ॾेखारियां थो। त हाणे एडिट करियूं था। त कहिड़ो बि कोई बि XYZ साउंड पाण वठूं था, ख़ाली रिकॉर्डिंग वठूं था। ठीकु आहे, XYZ पाण XYZ ही शायरी ही पाण साउंड वठूं था। ठीकु आहे, इहो XYZ माना पाण को बि वीडियो खयूं था। ठीकु आहे, हीअ वीडियो मूं खयो आहे। ॾिसा, हीअ वीडियो मूं खयो आहे। ठीकु आहे, वीडियो खे खणी पाण ते को बि शायरी लिखणु चाहियूं था त तव्हां आइडिया वेंदा त हिते साउंड लॻल पियो आहे। हिते तव्हांखे को बि तव्हांजी जेको वॉइस रिकॉर्ड कई हूंदी तव्हांखे पहिरीं मूं ऐप ॿुधाई को हुन में हूंदी। ठीकु आहे, त मूं कहिड़े नाले खां DD खां एडिट कयो, सेव कई हुई। ठीकु आहे, त तव्हांखे ॿुधायां त कहिड़ी रिकॉर्ड कई हुई। ही मूं रिकॉर्ड करे ही XYZ ये ॿुधो। चवे तो भागी तू मशहूर ना है। मां चयोसि कोई 5000 लाइक मूं पाण ॾिना आहे। त हाणे दोस्तो तव्हांखे ॿुधायां थो हिन जो साउंड बैकग्राउंड कीअं लॻाइणो आहे, हिन जो आवाज़ु किथां वधाइणो आहे। त हिन जो बैकग्राउंड साउंड हिते लॻाए छॾां थो। सही आहे, तव्हांखे ॿुधायां थो हिन जो बैकग्राउंड साउंड मूं वटि पिया आहे, ID में पिया आहे, बाक़ी वीडियो में पिया आहे। वीडियो तव्हांखे ॾेखारियां थो त बैकग्राउंड आहे मूं वटि। त वीडियो वारो बैकग्राउंड त साउंड तव्हांखे ॾेखारियां थो त मूं वटि साउंड आहे। त हीउ साउंड पियो आहे। ठीकु आहे,
तव्हां सेटिंग करे ॾिसजो ठीकु आहे। पाण हितां खां लॻायूं हीउ साउंड लॻी चुको आहे, हीउ पाण ऐड करियूं था, हितां क्लिक थी चुको आहे ऐं हितां पाण कटी बि वरितो आहे ठीकु आहे। हाणे आउं लॻायां पियो त हिनखे पाण खे हटाइणो आहे ठीकु आहे। हाणे सेटिंग ॾिसो, तव्हांखे सेटिंग ॿुधायां थो। त ॾिसो हिनजो साउंड मथे आहे ऐं जेको वॉइस घटि ॿुधण में पई अचे, तव्हांखे हीअं करिणो आहे, हीअ वॉल्यूम ॾिसो पिया त हिन में वञी पंहिंजी जेको आवाज़ु आहे उनखे घटि करे घटि करे वठो, सही आहे। ॿुधो चवे तो भागी तू मशहूर ना है, मां चयोसि कोई 5000 लाइक मूं पान ॾिना आहे। हाणे हिते खां ही पूरो चेक थी चुको आहे। त हाणे जेको साउंड घटि कयो आहे त उनखे तो स्पीडूं करी त हिन जो साउंड वरी बि थोरो वधे। ठीकु आहे, हिते बसि हिते पाण शॉर्टकट ठाहियूं था त पाण खे हितां ई कटिणो आहे, हितां ई कटिणो आहे ठीकु आहे। हाणे हिनखे बि डिलीट करे छॾियो, हिनखे बि डिलीट करे छॾियो, ओके। त हाणे पाण हिनखे सेव करियूं त हीउ दोस्तो सेव थिए पियो। पोइ तव्हांखे ॿुधायां थो एडिट किथां थींदो आहे। अञा वरी ॿियो बि ऐप आहे ठीकु आहे, हुनमें जंहिंमें आउं एडिट कंदो आहियां, तव्हांखे ॿुधायां थो। हीउ सेव थी चुको आहे ठीकु आहे। ॾिसो आउं डन करियां, ओके। हाणे तव्हांखे सेव कहिड़े ऐप मां जंहिंखे एडिट करिणो आहे तव्हांखे ॿुधायां थो। त आउं एडिट कंदो आहियां अनसेट में, अनसेट हीउ पियो आहे ठीकु आहे। त हींअर पाण जेको वीडियो सिलेक्ट कयो, हीउ वीडियो आहे ठीकु आहे, हीउ वीडियो हाणे सिलेक्ट करियो आहे। त हिनखे पाण XYZ जेतिरी बि रखे सघूं, यूट्यूब जो रखे सघूं था, टिकटॉक जो रखे सघूं था, इंस्टाग्राम जो रखे सघूं था ठीकु आहे। XYZ जंहिंजो बि रखे सघूं था। आउं रखां थो टिकटॉक जो ठीकु आहे। पाण हिन खां पहिरीं हाणे तव्हांखे बैकग्राउंड ॾियूं था। बैकग्राउंड ॾिसो था, वाइट कलर जो ॾियां थो हमेशह। हीउ बैकग्राउंड लॻी चुको आहे ठीकु आहे। हाणे तव्हांखे एडिट करिणो आहे त कहिड़े तरीक़े सां करिणो आहे तव्हांखे ॿुधायां थो। त हाणे मां एडिट करे तव्हांखे ॾेखारियां थो, सही आहे। चवे तो हा लिखे थो, चवे थो बाग़ी दोस्तों नारा ना तो जो मुझे टाइपिंग थोड़ी सिली है। चवे तो बाग़ी तू मशहूर ना है, तू मशहूर ना है ठीक है। हाणे पोइ हितां करे वठो ठीकु आहे। जेतिरी करियो त पोइ एडिट में अची वञो ठीकु आहे। हीअ मूंखे फॉर्मेट ॾिसजे पिया त हिन में हलिया अचो, मुंहिंजा फॉर्मेट हिन में पिया आहे ॾिसो, हिन में अची वियो त मां बहितरीनु फॉर्मेट हीअ आहे ॾिसो पाण ठीकु आहे। पोइ कलर XYZ को बि करे सघो था। त ऐं हीअ कलर मूंखे हीअ कलर पसंदि आहे, हुनजे करे आउं लॻाईंदो आहियां ठीकु आहे। पोइ हिनजी जेको रोलेशन लॻाए सघो था किथां खां, ऐं लॻाए ॿुधायां थो। हीअ ॾिसो हीअं थिए थो, हीअं ऐं हीअ लॻाईंदो आहियां, ख़बर आहे। हाणे हीअ ॿुधिजो ठीकु आहे। हीअ ठही चुकी आहे। हाणे वरी मूंखे एडिट करे ॿुधायां थो। मां चयोसि हिकिड़ो चकर में फोर लॻाईंदा पोइ ऑटोमेटिक अची वेंदो। मां चयोसि पोइ ही पोइ 5000 लाइक कंहिं ॾिना आहे, मूं पाण ॾिना आहे, पाण ॾिना आहे ठीकु आहे। हीअ थी चुको आहे। त पाण हिनखे थोरो घटि करिणो आहे, त पाण खे जिते सेटिंग रखणी हुजे ठीकु आहे। हीअ थोरो अञा वधीक ॾिसे पियो ठीकु आहे। त हलिया अचो टेक्स्ट में हलिया अचो, त हिनखे थोरो अञा नंढो करे वठो ठीकु आहे। हीअ बि करे सघो था, या हीअ पियो आहे हिन में बि करे सघो था। तव्हांखे ॾेखारियां थो, हीअ ॾिसो हीअ वधि थी वियो, हिन में माना डिघो थी वेंदो, हिन में नंढो वॾो थी वेंदो ठीकु आहे। हीअ करे हिते रखी छॾियां ठीकु आहे। त उहा हर शइ जेको पहिरीं मां चूंड कई हुई साॻी रहंदी।
थोरो पाण अॻिते करिणो आहे ठीकु आहे करी वठो सफ़ा सवलो आहे पर कोई 5000 लाइक मूं पाण ॾिना आहे त ही दोस्तो हाणे ॾिसो रेड वीडियो तयारु थी चुको आहे वरी तव्हांखे हिकिड़ो जॻह ॾेखारियां थो वीडियो ॿुधी छॾिजो ठीकु आहे एडिट मूं सिंपल कयो आहे त वधीक एडिट करण लाइ वरी तव्हांखे वीडियो में ॾिसंदसि वरी मुंहिंजा वीडियो में ॾिसंदा त तव्हांखे ऑटोमेटिक ख़बर पइजी वेंदी ठीकु आहे भले ऐं वीडियो ही स्टार्ट करियां थो ॾिसजो चवे तो भागी तूं मशहूर हा वीडियो में हिकिड़ी मिस्टेक आहे ॾिस नालो अॻियां चइजी वञे थो ऐं अखर पोइ लिखी ॾे त हिनखे पाण खे थोरो अॻिते करिणो आहे ठीकु आहे हाणे ॾिसजो चवे तो भागी तूं मशहूर न आहे मां चयोसि कोई 5000 लाइक मूं पाण ॾिना आहे तो दोस्तों ये वीडियो रेडी थी चुको है तो वीडियो बेहतरीन जेकॾहिं वरी भी वीडियो अहिड़ा तव्हांखे ॿुधाईंदुसि अञा बि को मिस्टेक हुजे त मूंखे कमेंट में ॿुधायो त तव्हांखे वीडियो बिल्कुलु टाइप से ठाहे ॾियां जेकॾहिं सम्झ में ना अचे त मूंखे कमेंट करियो को बि मसइलो हुजे तव्हांखे हल कंदुसि मुंहिंजो नंबर ॾियां थो कमेंट में त मुंहिंजे नंबर ते बि राब्तो करे सघो था ओके नेक्स्ट वीडियो फॉर वेट गुड बाय